जेके आहिनि पार्ट्स आहिनि बॉडी जा नंढड़े जा। बिन क़ासिम थानो आहे। हीअ हुनजी माउ आहे जंहिंसां ज़ुल्म थियो आहे। ऐं जेको आहे तव्हां छा था चवणु चाहियो? मां पंहिंजो पुटु सही सलामत ॾेई वई आहियां। 9:30 बजे मूंखे ख़बर पई आहे तुंहिंजो पुटु मरी वियो आहे। लाश खयो आहे अस्पताल मां। मूंखे इंसाफ़ ॾियो वञे। हे नंढड़े जी माउ आहे। वधीक हिन खां बयान नथा वठूं छो त उहा अहिड़ी सिचुएशन में न आहे। वधीक तव्हां बि सम्झी सघो था मासूम बचिड़े सां ज़्यादती थी आहे। जेके बि उहिदेदार आहिनि मुंहिंजी अपील आहे त मूंखे इंसाफ़ ॾियो वञे। मां मज़लूम आहियां, मूंखे इंसाफ़ ॾियो वञे। जेतिरो मासूम ॿारु